बोलो कपिलेश्वर महादेव की जय। जय श्री राधे। जय श्री राधे। अज परम पिता परमात्मा महादेव जी कृपा से महादेव जी चौमासे जा व्रत कंदे कंदे 62 साल निरंतर पंहिंजी सेवा के रूप में माता रुक्मणी देवी संस्था के पारा माता कदें भी पंहिंजे मन में पंहिंजो नालो न कराइण चाहियो, पर उन्हनि जी सेवा उन्हनि जो जेको पूजन करण जो भगवान के दर प्रार्थना करण जो जेको तरीक़ो आहे उहो दुनिया में नालो आहे। असांजे विच में भाउ दीपक लाल जेके उन्हनि जे पथ ते हली करे उन्हनि जे रस्ते ते हली करे उन राह में हली करे उन माता जी अहिड़ो सुंदर सुहिणो कार्यक्रम मंगल जे ॾींहुं चौमासे जो मोकिलाउ आहे, जंहिं धूमधाम से उद्यापन की विधि कंदे सभिनी संतन महात्माउनि सेवा जो सत्कार करण जो जेको श्रेय माता रुक्मणी देवी जी कृपा से दीपक लाल के मिले तो उन्हनि जे लाइ मां करोड़ करोड़ वाधायूं थो ॾियां पियो। ऐं ईंदड़ वरियनि में भी जेके भी कार्य असांजे माता रुक्मणी देवी संस्था के पारां निरंतर थियनि था उन्हनि जी भी जानकारी मिलंदी, पर जेका संगत रहिजी वई आहे उन्हनि खे निमाणी वेनती आहे त उहो ॾींहुं माता महादेव जी कृपा के प्राप्त कराइण लाइ तव्हांखे निमंत्रण ॾेई वई आहे। उन माता जो अर्ज हे बालक दीपक लाल तव्हांखे सभी परिवार से निमंत्रण दे तो अची करे महादेव जो आशीर्वाद भी प्राप्त कयो। महादेव जी कृपा धन दौलत यश कीर्ति मान सां गॾु अची करे माता रुक्मणी देवी जे आशीर्वाद के प्राप्त करे शहर के सुठो सुहिणो सिंधियत जो शान बणाए करे असांजे उल्हासनगर की शान बणाए। इन जे लाइ सभिनी खे शुभाशीष सॼे शहर में भगवान जी अहिड़ी कृपा थे सुख शांति ऐं विश्व जा कल्याण थे। नई कामना सां नरेश महाराज अॼु तव्हांजे चैनल के माध्यम से सभिनी के करोड़ करोड़ वाधायूं ॾियारीअ जूं महादेव के उद्यापन जूं ऐं असांजे शहर के खुशहाली के लाइ महादेव की कृपा के प्राप्त करण लाइ जय जय श्री राधे।